आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबूब। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, स्पेशली पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे राति जा ही 2 कलाक। ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी। छा कजे, छा कजे, छा कजे? कुझु न कंदासीं, मुहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं। राति जे हिन ख़ूबसूरत पहर में अव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं। ऐं कचहरियुनि सां गॾु गॾु जनाब मां ज़रूरु इहो चवंदो आहियां त कोशिशि कंदा कयो, जेतिरो थी सघे तव्हां कंहिं ॿिए जे कमु ईंदा कयो। जॾहिं तव्हां ॿिए जे कमु ईंदो त ऑटोमेटिक तव्हांजे दिलि खे सुकून मिलंदो ऐं तव्हांखे निंड ॾाढी ज़बरदस्त थींदी। ऐं ॿी हिकिड़ी हक़ीक़त ॿुधायां, असां जिथे बि कमु कंदा आहियूं असां चवंदा आहियूं त यार हीउ ॾाढो भलो कमु कयो आहे, मूंखे केरु एप्रिशिएट करे, मूंखे केरु रिवार्ड ॾिए, मूंखे को इनाम ॾिए। त तव्हां जॾहिं महिनत कंदा आहियो, जॾहिं तव्हां सुठो कमु कंदा आहियो, भलो कमु कंदा आहियो, त अलाह साईं जे तरफ़ां ऑटोमेटिकली तव्हांखे को न को रिवार्ड, को न को इनाम हिन ई दुनिया में मिली वेंदो आहे। कोशिशि करे पंहिंजे मालिक खे राज़ी कंदा कयो, रब खे राज़ी कंदा कयो। ऐं हिन वक़्तु जीअं हीअ जेके ॾिहाड़ आहिनि ॾाढा ज़बरदस्त ॾिहाड़ आहिनि, हज हले पियो ऐं लखे हाजी जेको आहे सो हज कनि पिया हिन वक़्तु मिना में ऐं अरफ़ात में हूंदा हिन वक़्तु। इहा हिकिड़ी हिकु अहिड़ो टाइम हूंदो आहे जंहिं महिल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बसि पाण रब खे यादि कयूं ऐं अलाह साईं खां दुआऊं घुरूं त अलाह साईं असांजी ज़िंदगीअ में खोड़ सारो सुकून आण। ऐं जेको कुझु ॾिनो अथई मुंहिंजा रब साईं, मुंहिंजा मालिक साईं, शुक्र आहे तुंहिंजो। सो शुकुरु अदा करणु खपे असांखे हर हाल में, हर ॻाल्हि में। सो पाण प्रोग्राम जो आगाज़ था कयूं ऐं ओपनिंग कयूं था अॼु 0213512176 सां। अॼु जो ओपनर ॾिसूं था त केरु आहे असांजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं केरु आहे? साईं फ़कीर शाहनवाज़ पौड़, ॻोठ मोहम्मद कामिल पौड़, शादीपली। साईं भली कार था चऊं फ़कीर साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सभु ख़ैर, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। छा कंदा आहियो फ़कीर साईं? बसि बसि कुझु कोन कंदा आहियो? महिनत बसि मज़दूरी सर। महिनत मज़दूरी कंदा आहियो? जी सर। चलो वेरी गुड। छा कंदा आहियो महिनत मज़दूरी में, किथे कमु कंदा आहियो? बसि अल्लाह पाक जी करम नवाज़ी सां बसि जो बि आहे, जो बि आहे माना शुक्र आहे महिनत बसि। महिनत हिकिड़ी त कंहिं कमकार में कबी आहे महिनत, ॿी हिकिड़ी महिनत ईअं कबी आहे त रुॻो सोचबो आहे, उन ते महिनत लॻंदी आहे। बसि में पंहिंजो कमकार में हूंदा आहियूं बसि। कमकार में, अच्छा। जी सर। ऐं उन सां गॾु गॾु ईद जूं छा तयारियूं कयूं आहिनि? बसि हींअर त थोरा फारिग आहियूं, वेठा आहियूं तव्हांजो शो त पिया ईद ॾिसूं। जूं तयारियूं कयूं आहिनि या फारिग ई वेठो हूंदो आहे? न, तयारियूं आहिनि बसि, अल्लाह जो शुक्र आहे। हा, छा तयारी कई आहे? ईद ते काफ़ी माण्हू पार्ट टाइम वरी कासाई जो कमु बि ॻोल्हींदा आहिनि यार, कासाई थी वञे, कासाई जी कमी न हूंदी आहे। हा, कासाई जो कमु न आहे। अहिड़ो त कुझु न आहे न? न न न न बिल्कुलु। चलो गुड, थैंक यू। कोई गीत वीत ॿुधाए पंहिंजे आवाज़ में, को गानो, गीत, गज़ल? यार जानी गीत न आहे तो, बाक़ी ईद जे हवाले सां को बि सॉन्ग हुजे त सभिनी दोस्तनि खे डेडिकेट कजो ऐं सभिनी खे एडवांस में ईद मुबारक। ठीकु आहे मिठा, ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। तव्हांखे बि मुबारक हुजनि ईद जूं ऐं महिरबानी। स्पेशली हज जूं मुबारक हुजनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। थैंक यू वेरी मच। फ़कीर हुयो असां सां गॾु गॾु शादी पली खां। सो हमेशह हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। डायरेक्टर साहिबु चयो बाबा कॉल वठणी आहे, हिन करे असां कॉल वरिती थी। पर हाणे हलूं था पाण ख़ूबसूरत कलाम जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, सूफ़ी कलाम आहे ऐं आबदा परवीन जो आवाज़ु आहे ऐं ॻाल्हि आहे हैरानीअ जी। ऐं तव्हांखे आई होप त ॾाढो सुठो लॻंदो सूफ़ी कलाम।
मुखां धार मुंहिंजो सनम कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ। वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में शामिल हूंदो आहे। 02135121764 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज भी करे सघो था। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु पियो ॻाल्हाए? मां आसफा मिठी खां। आसफा? आसमा? आसफा। आसफा, कहिड़ा हाल आहिनि आसफा? ठीकु आहीं? चाक चङी भली? जी बा अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां। आसमा ठीकु आहे? जी अल्हम्दुलिल्लाह, हू बि ठीकु आहे। चलो वेरी गुड। ॿियो छा हाल अहिवाल आहे? छा तयारियूं आहिनि ईद जूं? भाउ बसि पहिरियों लॻियूं पियूं आहिनि ईद जूं। कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? कुर्बानी कंदासीं, कपिड़ा पाईंदासीं, दोस्तनि सां मिलंदासीं, बसि ईद तयारियूं इहे ई हूंदियूं आहिनि। अच्छा वेरी गुड। कहिड़नि दोस्तनि सां मिलण वेंदो हिन दफ़े? दोस्त जेको ख़ासि हूंदा आहिनि, जेको दिलि जे क़रीब जेको दोस्त हूंदा आहिनि, क्लोज फ्रेंड, हुन सां गॾु। अच्छा, चलो गुड, सुठी जी ॻाल्हि आहे, वेरी गुड। ॿियो छा हाल अहिवाल आहे? जी भाउ ठीकु। तव्हां ॿुधायो, तव्हां को सॉन्ग ॿुधायो ॾिसां की VIP। बिल्कुलु, कहिड़ो गानो ॿुधायां? तव्हां ॿुधायो। ये रात जो पेर हेॾी राति लॻी पई, कोई VIP सॉन्ग ॿुधाए हा? सघो तव्हां। राति जो पेर आहे न, त राति जे पेर ते सॉन्ग ॿुधायो। राति जे पर ते? जी हा। राति ऊंदाही आ, मां ऐं तन्हाई आ, यादि तुंहिंजी वरी बि आई आ, यादि तुंहिंजी वरी बि आई आ। राति ऊंदाही आ, मां ऐं तन्हाई आ। ठीकु आहे? वाह भाउ, मां बि ॿुधायां, मुंहिंजो बि ॿुधी हा वठो ॿुधा न। ॿुधा ॿुधा ॿुधा। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहा, आहियां निंगर निमाणी, आहियां निंगर निमाणी, मूंखे आधार हार तुंहिंजो, तुंहिंजो। आहे आधार तुंहिंजो, सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो। वाह, आसमा सां ॻाल्हाइजो हा सुठो सां। जी, हा हा, ॻाल्हायो ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहीं? चाक आहीं? चङी आहीं? भली आहीं? अल्हम्दुलिल्लाह अदा, अवांजी दुआउनि सां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? मिठीअ जा कहिड़ा हाल आहिनि? मिठी ख़ुशि ज़ोर लॻी पई आहे। तव्हां अचो नथा मिठी घुमण अदा? असां मिठी किथे था अचूं? असां कराची में ई कोन था निकिरी सघूं। अदा अचो न, हीअं बरसातूं बसि वसियूं आहिनि, बसि काफ़ी ईंदासीं, मज़ो केॾी लॻंदो महिल असांजे चकर हणण शहर में। ईंदासीं। हाज़िर हाज़िर हाज़िर। ॿियो छा हाल ॿियो आहे? अदा सभु ख़ैरु आहे? सभु जी सेट अदा, ॿियो A1 सभु फर्स्ट ख़ैरु आहे। क्लास फर्स्ट क्लास। शो ॾिसी पई रेगुलर या? अदा हू शो ॾिसणी आहे जी, रेगुलर ॾिसणी आहे। हा, पोइ कीअं मतिलबु चेंजिंग अची वई आहे कुझु शो में न? जी बिल्कुलु, तव्हां पाण बि चेंज थी विया आहियो, शो में बि चेंजिंग अची वई आहे। मां सुठो चेंज थियो आहियां न? न वञ न वञ न वञ, काॾे काॾे हा हल। अदा, तव्हां चेंज थी विया आहियो, काफ़ी क़दर थी विया आहियो। सुठो थी वियो आहियां न पहिरियां खां? जी जी हा बिल्कुलु। अदा ईद ते को शो वग़ैरह कोन था कयो? कया आहिनि न ईद जो शो, अचनि था, ॾिसजांइ। अच्छा सही आहे हा सही आहे, ठीकु आहे। ॿियो ॾिसंदासीं। सभु ख़ैरु आहे? जी जी चलो अल्हम्दुलिल्लाह चलो, अदा दुआउनि ख़ैरु में आहे। यादि कोई गानो वानो ॿुधाईंदी? अदा शाइरी ॿुधायां? ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। वस में नाही जो मां विसारे छॾियां, हा हा, राति नाही जो मां गुज़ारे छॾियां, हा हा हा। दर्द आहिनि त दिलि में ॾुखाइनि था, पखी हुजनि त मां उॾारी छॾियां, पखी तूं अची न हुजनि त अची, उॾारे छा? हा। तूं अची न अची, मर्ज़ी आहे तुंहिंजी, मां रस्ता त सभु सिंगारे छॾियां, ॾाढो थो जलियां पर नथी जलिजे, दिलि झंग त नाहे जो मां साड़े हाय छॾियां। दिलि झंग त नाहे जो साड़े छॾियां। वाह से अदा वाह। तव्हां शाइरी ॿुधायो। कहिड़ी शाइरी ॿुधायां? ओ तव्हां ॿुधाईंदा आहियो, लेकिन मोहबत वारी हिकिड़ी शाइरी आहे सरे बाज़ार में, ही हू ॿुधायो। मोहबत वारी शाइरी आहे? हा अदा। कहिड़ी मोहबत वारी? शाइरियूं त सभु मोहबत वारियूं हूंदियूं आहिनि। न सरे बाज़ार में अरे की तव्हां चवंदा आहियो, मूंखे यादि न आहे, तव्हां अच्छी हाँ, पढ़ंदा आहियो, ऐसी तव्हां ही ॿुधायो। मोहब्बत की सज़ा देती है दुनिया, मर जाएं तो जीने की दुआ देती है दुनिया। अरे हम कौन से मोमिन थे जो इल्ज़ाम न सहते, पत्थर को भगवान बना देती है दुनिया। ऐसी ही मोहब्बत की सज़ा देती है दुनिया। ये इल्ज़ाम मोहब्बत का है,
दिखाना न किसी को, ये इल्ज़ाम मोहब्बत का है, दिखाना न किसी को, लाकर सरे बाजार सजा देती है दुनिया, अरे ऐसी ही मोहब्बत की सजा देती है दुनिया। ठीक है, ठीकु आहे दादा, चलो महिरबानी तव्हांजी। थैंक यू अदी, थैंक यू अस्मा ऐं असफ़ा असां सां गॾु हुई फ्रॉम मिठी, ऐं ॾाढी प्यारियूं असांजी कॉलर आहिनि, स्पेशली मुंहिंजे शोज़ में जिथे बि हूंदो आहियां, जिथे बि मां शो कंदो आहियां उते अदियूं ईंदियूं आहिनि। थैंक यू वेरी मच अदी, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ख़ुशियूं विरहायो, मोहबतूं विरहायो, प्यार विरहायो, पंहिंजूं सहेलियुनि में मोहबत विरहायो, पंहिंजे फैमिली सां प्यार कयो, ऐं स्पेशली मां चवंदो आहियां जेतिरा जेके तव्हां खां वॾा आहिनि उन्हनि जी इज़त कंदा कयो, ऐं जेके तव्हांजा नंढा आहिनि उनखे इज़त करणु सेखारींदा कयो, उन्हनि सां बि प्यार कंदा कयो। सो हमेशह कैसेट जा ॿ पासा ॿुधजनि, हिकिड़े पासे ॿुधी असां फ़ैसिला कंदा आहियूं, त कैसेट जा ॿई पासा ॿुधी पोइ ई को फ़ैसिलो कंदा कयो। फ़ैसिलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो दिलि सां कंदा कयो, दिलि ऐं दिमाग़ खे मिलाईंदो त ऑटोमेटिकली का न का जंग, का न का फशरी थी पवंदी। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अलहमदुलिल्लाह। केरु आहे दा? असला फिरोही गोश्त टंडरोली मुराद फावड़ मां पियो ॻाल्हायां। किथे आहे इहो ॻोठु? सर इहो ॻोठु ज़िला कंबर शिदात कोट, तहसील बीरो खान। चलो वेरी गुड। ॿियो छा हाल आहे? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ख़ैर सॻे सर, पहिरियों दफ़ो तव्हांजे प्रोग्राम में कॉल कई आहे। महिरबानी मुंहिंजा साईं। छा कंदा आहियो? जी सर, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। हींअर मां कराची में आहियां, तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसी रहियो आहियां। कंदा छा आहियो मिठा? मां आर्मी में हूंदो आहियां सर। आर्मी में हूंदा आहियो? जी जी। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईद जूं के तयारियूं शहरियूं आहिनि या ॻोठु न आहे वञण जो इरादो? सर हिते ड्यूटियुनि ते आहियूं। ड्यूटीअ ते आहे? चलो गुड। पोइ प्रोग्राम ॾिसजांइ असांजा सिंध टीवी जा, ठीकु आहे? जी सर बिल्कुलु। हाणे चलो प्रोग्राम तव्हांजो ॾिसी रहिया आहियूं बाक़ाइदे लाइव। चलो कोई गानो गीत तमामु गज़ल? सुठो प्रोग्राम आहे, बहितर थो लॻे सर। महिरबानी, कोई गानो गीत गज़ल अचे थो त ॿुधाए। सर गानो गीत जेको आहे न ॻाईंदा त न आहियूं, पर हिकु रिक्वेस्ट आहे त हुनजो ममताज़ मौला जी जेको हाणे उर्दू में गानो आहे। जानी मां फरमाइश पूरी कोन कंदो आहियां, पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां, तुंहिंजी कीअं कंदुसि? चलो सर मर्ज़ी तव्हांजी, बाक़ी ॿिया ख़ैर न? ॿिया सभु ख़ैर अदा, ॿिया सभु ख़ैर। महिरबानी। ठीकु ठाक। ॿधो असां सां गॾु भई। थैंक यू वेरी मच, अव्हां शो में शामिलु थिया। अव्हांजो अचणु सुठो लॻंदो आहे। सो अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजो प्यार, अव्हांजूं ख़ुशियूं ऐं अव्हांजी ख़ुशियुनि जे अहसास खे हिन प्रोग्राम में शामिलु पियो रखां। ऐं सॼा त घणो ई माना जेको आहे न इहो पेन न कंदो कर, हल्को हल्को कंदो कर। हा सो ख़ैर सजाद पियो चवां हिनखे, इरफ़ान खे। सो उहो पोयों जेको हूंदो न सिंध टीवी वारो जेको मुंहिंजो कैमरामैन, हुन नालो सजाद हो। सो ख़ैर ॻाल्हियूं त मोहबतूं जूं आहिनि, प्यार जूं आहिनि, ऐं क़ुर्बानीअ जूं आहिनि। ऐं क़ुर्बानी जी ईद ते ज़रूरु असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जानवर जी क़ुर्बानी न कंदा आहियूं, असां कोशिशि कंदा आहियूं त असां किथे न किथे पंहिंजी ख़ुशियुनि जी क़ुर्बानी ॾियूं, ऐं किथे न किथे पंहिंजी मोहबत जूं, पंहिंजे कहाणीअ जूं, पंहिंजे हिसे जूं क़ुर्बानियूं ॾियूं। त ज़रूरी आहे त हमेशह माण्हुनि सां मोहबत वंडियो, प्यार वंडियो, ख़ुशियूं वंडियो, ऐं ख़ुशियुनि जे अहसास में हर माण्हूअ खे पाण सां गॾु रखो। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम अदी। कीअं ख़ुशि आहियो तव्हां? आऊं ठीकु आहियां। अदी सना गा? हा अदी सना? छा? अरे फातिमा भेण, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? हा वालेकुम सलाम, ठीकु आहियां मां। कीअं पई तव्हां ख़ुशि आहियो? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्लाह जो शुक्र आहे, सुठी पई गुज़रे। आऊं कीअं पियो लॻां अॼु? अॼु इलाही स्मार्ट, तॾहिं त मां मजबूर थी वई। मूंखे आहे न एतिरा कमज़ोर थी आहियां। तव्हां छा कुझु जिम वग़ैरह कयो पिया छा? कमज़ोर थी वियो आहियां? हा स्मार्ट, हाणे एतिरा बि न जो उॾामी वञो, एतिरा बि न थियो। ॾाढा भोग कंदी मूं सोचियो मां बि आहे न जिम जॉइन कयां। न सोच न ईअं न कजांइ। रुगो हे सभु को चवंदा नी हूं त सुहिणी आहीं, पर तूं रुगो मोटी आहीं। अरे जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी मोटी ओ मोटी छोटी, जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है। कल मुंहिंजी भेण चवण लॻी त आहे न तूं त बल्कि आहे न 20 साल पोयां आहे सुहिणी पई लॻी, ऐं आहे न रुगो तूं मोटी ऐं स्मार्ट थी वई। चलो चलो अल्लाह साईं ख़ुशि रखे। चांवर खाइण बंदि कयो, पटाटा खाइण बंदि कयो, सही थी वेंदा। मां इलाही कंदी आहियां, पर बसि विहण मुंहिंजो आहे न सुम्हण ॾाढो आहे, वेठी हूंदी आहे। चलो 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 ख़ैर ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे? अल्लाह बि राय एतिरी कोन थी न, बसि घुमण फिरण वेंदी आहियां, पोइ हलंदी आहे, बाक़ी न। हलो गुड आहे। कुझु ॿुधाए भला, गानो शानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में।
गानो मां इन थोरी शायरी ॿुधो मुंहिंजी। ॿुधाए ॿुधाए थोरी ॿुधाइजां। हाँ थोड़ी। हाँ ठीक है। अपनों ने तो दिल दुखाए ये दिल गम, हम्म ये दिल तो एक से सरे पाए पाए जा में गम है। शायद इस हंसी के पीछे मेरे दर्द छुपे हैं, इन दर्द को बुलाने का नाम है ये मेरी हंसी। वाह ये वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह। हो हाँ इस हंसी में तो एक उदासी छुपी हुई है, हाँ ये ना समझ के इस दिल में गमों के अंधेरे हैं। वाह वाह वाह। और क्या मैं इन अश्कों को पीता रहूं, हम्म फिर भी ये आंसू थम ना सके। वाह 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 ठीक है। अपने अञा आहे। ही तो चोट देते हैं हमदम, हम्म शहरों की क्या बात करते हो जानम। वाह 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 वाह। ये शायरा थी वही है हाँ छा? शायरा शायरा हाँ सफ़ा ईअं माना ओके लॻी पई आहे। हाँ शायरा थी वही है। चलो ख़्यालु रखिजो अच्छा। पंहिंजो ठीकु आहे। हाँ तव्हां बि पंहिंजो ख़्यालु महिरबानी। रखिजो, ईद मुबारक ईद आहे मुबारक तव्हांखे। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे ठीकु आहे। ॿारनि सां मुंहिंजे ॿारनि जे मुंहिंजे पोटनि पोटियुनि सां मां चवां थी है न, उन्हनि खे तव्हां मल्हाइजो, कुझु घुमाइजो फिराइजो, बिल्कुलु ख़ुशियूं बिल्कुलु ॾिजो उन्हनि सां उनखे गॾु ईद मुंहिंजे मल्हाइबी। तरफ़ां। ठीकु हा आहे। ठीकु आहे। ओके अल्लाह। ओके ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। छा कजे छा कजे छा कजे ख़ूबसूरत ट्रैक प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ ऐं तुम्बा वजदा हली हली इंजॉय।
वेलकम जी अगेन, ख़ुशामदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां। मां बचपन खां न चांहि में ॿोड़े खाईंदो आहियां बिस्किट। चांहि में ॿोड़े बिस्किट खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। तव्हांखे बि जेकॾहिं चांहि पीअणी आहे ऐं बिस्किट खाइणा त भले खाओ, का ॻाल्हि कान्हे का, मां त खाईंदो रहंदुसि। ओके, 021351216764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज मां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो कोशिशि करे ॿियनि जे मसइलनि में पाण पंहिंजी टंग न हणाईंदा कयो। कोशिशि करे पंहिंजी ज़िंदगीअ ते पाण फोकस कंदा कयो, पंहिंजे घर ते, पंहिंजे फैमिली ते या पंहिंजो पाण ते फोकस घणो कंदा कयो। ॿियनि जे चकरनि में पवंदो, ॿियनि जी कहाणियुनि में पवंदो त ॾाढा परेशान थींदो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, फ़ोन खणी जे, टीवी जो आवाज़ बंदि कर बाबा। सो ख़ैर, जॾहिं बि फ़ोन कयो लाइव शो में, कंहिं बि लाइव शो में, त टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो, न त आवाज़ जी जेका जंग थी वेंदी आहे न हिक ॿिए ॾे, त उहो मज़ो न ईंदो आहे। त कोशिशि करे टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो, सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो। ऐं जॾहिं तव्हां फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदो त ऑटोमेटिकली तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचंदो ऐं मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं सही पहुचंदो। बाक़ी हा, ॻाल्हि पई कई त ॿियनि जी विच में, ॿियनि जी कहाणियुनि में असां पवंदा आहियूं। रस्ते में को एक्सीडेंट थी पवे त को ज़ख़्मी आहे त ज़रूरु जेको आहे सो उन ज़ख़्मी खे खणंदा कयो ऐं हॉस्पिटल जे लाइ पहुचाईंदा कयो, मदद कंदा कयो। ॿ ॼणा विढ़नि पिया पाण में त उन्हनि खे छॾाईंदा कयो। असां ॾिसंदा आहियूं त जिथे को एक्सीडेंट थी पियो या किथे को झेड़ो थी पियो त असां हीअं बीह तमाशो ॾिसंदा आहियूं त यार ॾिसूं कीअं पिया विढ़नि पाण में। तो कोशिशि करे ॿियनि जे विच में तॾहिं ईंदा कयो जॾहिं तव्हांजी ज़रूरत हुजे। बाक़ी हरू भरू जेको आहे सो विच में अचणु इहो सुठी ॻाल्हि आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, वालेकुम अस्सलाम। केरु आहे? केरु? नादिर चांडियो। किथां? ठटे खां। नादिर साईं किथां पिया ॻाल्हायो? ख़ैर ख़ैर, किथां पिया ॻाल्हायो? साईं जागीर खां, कंबर शहर को हथ जागीर। टीवी जी आवाज़ खे बंदि कयो, फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾियो सिर्फ़ु। बिल्कुलु बंदि आहे दादा। हा दा, ॿियो छा हाल अहिवाल आहे? भाऊ ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं। छा कंदा आहियो? ॿियो ख़ैर आहे, तबियत सही आहे? छा कंदा आहियो दोस्त? तव्हांजो प्रोग्राम करे मतलब बि असां ॾिसूं था पिया, तव्हां कॉल नथा खणो, असांजी अलाए छो। अदा खईंसीं न कॉल, हाणे कंहिंसां पियो ॻाल्हाईं? तबियत सही आहे? सही आहे, तबियत सही लॻे पई मुंहिंजी तबियत सही? हा हा, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, सफ़ा टाइट लॻा पिया। तव्हांजो प्रोग्राम दिलि सां कंदो आहे। जी जी, चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। दिलि सां ॾिसंदा आहियो? बिल्कुलु। असांखे किराने दुकान, असांजी जागीर हा, असांजो किराने जो दुकानु आहे। असां दिलचस्पी सां मतिलबु अंधकाई में प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, ॾाढो शौक़ु सां। महिरबानी जानी, महिरबानी। को गानो शानो ॿुधाए भला पंहिंजी आवाज़ में। यार गाने जो ॿुधंदा त बाक़ी असां त चवंदा असांखे ॿुधाए तूं कलाम। तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ईद जी तयारी कई अथई? बिल्कुलु बिल्कुलु, पंहिंजे ग़रीबाणे हाल सां पंहिंजी बिल्कुलु तयारी आहे। चलो गुड, सुठी ॻाल्हि आहे। बसि ईद जो कुर्बान कजांइ, कुर्बानी कजांइ, वरी गोश्त बि विराइजांइ, पंहिंजनि खे जेके रुठल अथई उन्हनि खे पहुचाए वठिजांइ। असांजे सलाम असांजे सऊदी जिदे खां, मके खां एजाज़ चांडे खे। वालेकुम सलाम एजाज़ चांडे खे। ठीकु आहे? जी जी, नदीम चांडे खे। महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे हिकिड़ी वरी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त हीउ प्रोग्राम राति जो फरमाइश जो प्रोग्राम न हूंदो आहे। का फरमाइश कान थींदी आहे या का डेडिकेशन कान थींदी आहे। तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंदा कयो ऐं मोहबतूं वंडींदा कयो, प्यारु वंडींदा कयो। सलाम ॾियणा आहिनि, पंहिंजो फ़ोन खणो ऐं डायरेक्ट सलाम पहुचायो, तव्हांजा सलाम पहुची वेंदा। सो अव्हां जूं ॻाल्हियूं जेकी हूंदियूं आहिनि उहे कमाल हूंदियूं आहिनि। छो त पुराणो वक़्तु थी वियो, जॾहिं शुरू में जॾहिं चैनल्स आया त फरमाइश हूंदी, वरी डेडिकेशन हूंदी, फरमाइश हूंदी, वरी डेडिकेशन हूंदी। त हाणे थोरो चेंज अची वियो आहे ज़िंदगीअ में। सो गाने तरफ़ वञणो आहे, ख़ूबसूरत कलाम जी तरफ़ था हलूं। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे ऐं आवाज़ु आहे मांझी फ़क़ीर जो। जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, जंहिं दिलि पीता इश्क दा जाम,
सा दिल मस्तो मस्त मदा।
उडरी उडरी थकजी पवंदे, उडरी उडरी थकजी पवंदे, कैसा कहें जो प्यार, कैसा कहें जो प्यार, चंद्र न कहें जो यार, पखियड़ा चंद्र न कहें जो यार, चंद्र न कहें जो यार, पखियड़ा चंद्र न कहें जो प्यार। छा कजे छा कजे छा कजे। जी जनाब, ईद जे ख़ूबसूरत मौक़े ते ईद जी ट्रांसमिशन ज़रूरु तव्हां ॾिसिजो ऐं ॾाढा ज़बरदस्त प्रोग्राम कया आहिनि ऐं लाइव विथ राजा स्पेशल ज़रूरु ॾिसिजो ऐं लाइव विथ राजा स्पेशल एपिसोड ज़रूरु तव्हां ॾिसंदो, तव्हांखे मज़ो ईंदो, मज़ो अची वेंदो। सो 02135121764 अॼोके शो जे लाइ लाइव कॉल करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा साहब छा हाल आहिनि? साईं साईं सभु ख़ैर आहे। केरु पियो ॻाल्हाए? रमज़ान जमाली सर। किथां? जेकाबाद ॻोठ नवाज़ो जागीर। कहिड़ा हाल आहिनि जमाली साहब? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे सर। छा पियो थिए, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी सर अॻे तव्हांखे ॿुधायो, पुलिस में हुयुसि, रिटायर थी वियुमि। बसि सुकून में गुज़रे पई हाणे? न न ज़बरदस्त। वरी हाणे आया आहियूं कराची, अब हिते ड्राइवरी कयूं था। अच्छा वाह, वेरी गुड वेरी गुड। छा कयूं? चलो सुठी ॻाल्हि आहे। ॿियो छा हाल अहिवाल आहे? ॿियो भाउ ख़ैर लॻो पियो आहे, सफ़ा माना सफ़ा सेट आहे सभु कुझु? बिल्कुलु साम्हूं तव्हांखे ॾिसूं था। कुर्ब कीअं पिया लॻूं? सुठो पियो लॻा न पियो लॻा? सुठो, ज़बरदस्त सर, बिल्कुलु सुठा लॻो पिया। ईद जूं तयारियूं? हा सर, चई नंढड़ो मां चयो थिए थो शायन जमाली चाचियूं खे मुंहिंजे तरफ़ां एडवांस में ईद मुबारक ॾिजो। ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि, तव्हांजे नंढड़नि खे, तव्हांजी पूरी फैमिली खे ईद जूं मुबारकूं। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे तव्हांखे बि। ॿियो हाल वाले असांजो को फरमाइश तव्हां पूरी न कंदा आहियो? फरमाइश मां पंहिंजे घर वारनि जो पूरी कोन कंदो आहियां, तुंहिंजो किथां कयां? चलो ठीकु आहे, पोइ तव्हांखे जेको वणे उहो असांखे हाज़ुर हाज़ुर मुंहिंजा जानी, हाज़ुर 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 हाज़ुर। जमाल साहब थैंक यू वेरी मच। ऐं अधु असां सां गॾु ॾाढा मैसेज बि आहिनि काफ़ी दोस्तनि जा, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु रखंदासीं। ऐं मैसेज जेके नज़म या का शाइरी मोकिलींदा आहिनि त मां उहा प्रोग्राम में ज़रूरु शामिलु रखंदो आहियां। मैसेज करण जे लाइ तव्हांखे ॿियो कुझु न आहे करिणो, जस्ट वञी राजा मेमण जे पेज ते वञिणो आहे ऐं उते वञी तव्हांखे मुंहिंजे पेज खे लाइक करिणो आहे ऐं उन सां गॾु गॾु तव्हांखे वञी गॾु पेज छा तव्हांखे वञी का सुठी सुठी शाइरी इनबॉक्स में मूंखे मोकिलिणी आहे। अख़्तर हुसैन बिरोही मोकिलियो आहे मैसेज। या अली मदद राजा, मौला अली मदद राजा महिरबानी। ऐं लिखियो आहे त ईद अची वई आहे यार, तुंहिंजी ख़बर का नाहे यार, ॾींहुं भलारो गुज़री न वञे, तुंहिंजी नियत में छा आहे यार, ॾाढो हसीन ख़ुदा थी ठाहियो, परदो न अचिजांइ लाहे यार, अख़्तर तोसां ईद कंदुसि मां, पाण खे अचिजांइ ठाहे यार। वाह से वाह, महिरबानी। ऐं ॿी बि पोइट्री मोकिली आहे तव्हां अख़्तर। लिखियो आहे त होरिया होरिया पेर खण दिलि सदके वञा, ॾे पंहिंजो मुहड़ो ॾिसणु दिलि सदके वञा, लोॾ तुंहिंजी थी लहे लख लख मिठा, मारे तुंहिंजो थो घुमणु सदके वञा, का मिठाई कान आ तुंहिंजे मिसल, छा लॻे माखी मखणु सदके वञा, तुंहिंजे मुंहिंजे प्यार ते सभु था सड़नि, ख़्याल सां अचिजांइ मिलणु सदके वञा, तो खिली अख़्तर जी दिलि खे क़ैद कयो, कोन थो विसरे तुंहिंजो खिलणु सदके वञा। हाय 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 हाय, महिरबानी अदा। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा। अस्सलाम। हफ़ीज़ुर रहमान ओठो। हफ़ीज़ुर रहमान ओठो 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 साहब किथां? बाबा करीमाबाद शरीफ़ खां। तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं, कलाक थी वियो आहे कालूं पिया हणूं। ॿुधायो साईं, ॿुधायो ॿुधायो, कलाम ॿुधायो। हाँ दोस्त कयासी दिल तारियाले, वाह वाह, दोस्त कयासी दिल तारियाले, कन था दिल आज़ारी, दोस्त कयासी कंध झुकियो, कंध झुकियो जिन कदम ते चोट लगी का पारी, दोस्त कयासी दोस्त कयासी, प्यार जे बदले प्यार गुरी थो, बेफोती उस्ताद,
आशिक नाही आही कोन राय दोस्त वॾो वापारी दोस्त कजासी दिलदारीअ ले कन था दिल लाज़ारी। महिरबानी बाबा, महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। कहिड़ा सूर आहिनि भला? बस सूर घणा न काल काल करे तव्हां सां काल करण माना नादरा जी सिथ में कोन वेंदो आहे माण्हू। अड़े वाह, पोइ थोरी महिनत ज़रूरी आहे, महिनत में त अज़मत आहे। बिल्कुलु वाह बिल्कुलु, असांजो जहिड़ो हाल हुयो तव्हां सां पेश कयोसीं। कुर्ब जानी कुर्ब, लख थोरा। नाज़िम कलोई मूंसां गॾु आहे, मोहम्मद हसन ख़ान नाज़िम कलोई, बाबर कलोई, थैंक यू अदा। बसि तव्हां पंहिंजा नाला ई मोकिलिया आहिनि। आदिल बलोच लिखियो आहे त मता सम्झी उदास आहियूं सुहिणा साईं, तोखां पोइ बि साॻिया ई नवाब आहियूं। वाह वाह दोस्त। ऐं साकिब अली चए थो त यूं ही मिल बैठने का कोई बहाना निकले, बात से बात फसाने से फसाना निकले, फिर चले जिक्र किसी ज़ख्म के छिल जाने का, फिर कोई दर्द कोई ख्वाब पुराना निकले, फिर कोई याद कोई साज उठा ले आए, फिर किसी साज के पर्दे से तराना निकले। ये भी मुमकिन है कि सहराओं में गुम हो जाएं, ये भी मुमकिन है खराबों से खजाना निकले। और ढूंढे तो सही अहले वफा की बस्ती, आओ ढूंढे तो सही अहले वफा की बस्ती, क्या खबर फिर कोई गुम गुश्ता ठिकाना निकले। वाह सी वाह। यार ऐसे भी ना कर बात के दोनों रो दें, यार ऐसी भी ना कर बात के दोनों रो दें, ये ताल्लुक़ भी फ़कत रस्म ज़माना निकले। ये भी है अब ना उठे नगमा ज़ंजीर फराज, ये भी है हमसा कोई और दीवाना निकले। साकिब अली आदिल कलोई, महिरबानी अदा महिरबानी। अवांजो प्यार, अवांजो मोहब्बतूं ऐं थैंक यू वेरी मच। आसिफ़ साहब, आसिफ़ फज़लानी, महिरबानी अदा। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, उन ते मैसेज करिणो आहे, ॿियो किथे बि न आहे करिणो। पेज आहे मुंहिंजो फेसबुक हिकिड़ी त ID आहे, ॿियो पेज आहे। हाणे काफ़ी पेज आहिनि जेके फेक आहिनि, पर हिकिड़े सभिनी पेजिस ते न कयो, हिकिड़े पेज ते जंहिंजा घणा लाइक्स हुजनि, फॉलोअर हुजनि, उन ते तव्हां वञी मैसेज कयो, ऑटोमेटिकली तव्हांखे मैसेज पहुची वेंदो। लाइक बि कयो। इमरान अली जमाली चए थो तुंहिंजो दीदार दादूअ जहिड़ो, तुंहिंजो हाल हैदराबाद जहिड़ो, तुंहिंजो खिलण खैरपुर जहिड़ो, तुंहिंजी सूंहं सखर जहिड़ी, तुंहिंजी कावड़ कशमोर जहिड़ी, तुंहिंजी कावड़ कशमोर जहिड़ी, तुंहिंजी लय लाड़काणे जहिड़ी, तुंहिंजो शौक़ु शिकारपुर जहिड़ो, तुंहिंजो कुर्ब कराची जहिड़ो, तुंहिंजो नालो नवाबशाह जहिड़ो, तुंहिंजो जलवो जेकबाबाद जहिड़ो, तुंहिंजो सिंगार सांगड़ जहिड़ो, तुंहिंजी मुर्क मीरपुर ख़ासि जहिड़ी, तुंहिंजो इश्क उमरकोट जहिड़ो, तुंहिंजी मोहबत मेहड़ जहिड़ी, तुंहिंजो मुर्कण मारवी जहिड़ो, तुंहिंजो कुर्ब कासबे जहिड़ो। सॼी सिंध घुमाई मुंहिंजा राणा, महिरबानी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वॾा फ़तह। बिल्कुलु ठीकु ठाक। को चवंदा आहिनि न ज़हे नसीब ज़हे नसीब ज़हे नसीब। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बसि गुज़रे पई। बसि अदी छा कजे, बसि इहो जेको चवंदी आहे न बसि गुज़रे पई, त इन में बसि पोइ वरी घणा सवाल अची वेंदा आहिनि। न घणा जवाब आहिनि न, गुज़रे पई। हा, ॿियो छा, कीअं आहे मौसम गुलशन हदीद जो? ज़रूरी आहे त हर दफ़े तव्हां मुंहिंजी गुलशन हदीद जी इंट्रोडक्शन करायो। अच्छा, कीअं मौसम आहे भला हेॾां लांडीअ जो, कोरंगीअ जो? सही हूंदो। हा, ॿियो ॿुधायो, सभु ख़ैरु आहे? जी अदा। ज़िंदगी सुठी पई गुज़रे, माना ओके वारी? हा बसि गुज़रे पई। हा, त तव्हां हाणे ॿुधायो, उन ॾींहुं त फ़ोन में मसइलो हुयो, प्रॉब्लम हुयो, न पई आवाज़ तव्हांजी सही अचे। हाणे ॿुधायो त किथे ग़ाइबु आहियो तव्हां? सभु सवाल लाइक़ न आहे पुछबा न अदा। माना छा कजे छा कजे छा कजे, तव्हां सां ॻाल्हि त वरी लाइव थी थिए न, छा कजे? हा ॻाल्हि बसि ज़िंदगी जी मसरूफ़ियात आहिनि, कुझु बीमारियूं आहिनि, कुझु मसला मसाइल आहिनि, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। कुझु कुर्बानी वुर्बानी जी ईद जे लाइ कुझु सोचियो आहे या बसि रुॻो हुन में सूरनि में पंहिंजनि में ई गुम? न इंशाल्लाह कुर्बानी कंदा बि आहियूं ऐं इंशाल्लाह हाणे बि करणी आहे, लेकिन अञा सुभाणे वेंदासीं। सुभाणे अञा वेंदो? अच्छा। हा, वो शहरनि में असल में मसलो हूंदो आहे न, त 4 ॾींहं रखण आहिनि जानवर बि। चलो चलो, गुड आहे। ॿियो सभु ख़ैरु आहे? जी अदा। छा था ॿुधायो अॼु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में मूंखे? छा ॿुधायां, विसरी विया आहिनि। कुझु त ॿुधाए, मूंखे ॾिसी मथां यादि अची विया हुजनि। छा ॿुधायां, जेको चओ अॼु ॿुधायां, बसि तव्हां जेको दिलि चवे उहो ॿुधाए। अच्छा। हा,
वरी नचो जो सूरन वारो थी ॿुधाई। न न न सूर मूंखे बि आहिनि अॼुकल्ह ॿुधा। हाँ हा तू जो वे परदेसी मूंखां धार थी मुंहिंजो तन्हाईअ सां वियो आहे प्यार थी स्लो स्लो इरफान। बंदि कमरे में वेही तुंहिंजूं निशानियूं खणी कॾहिं तन खे सुम्हां थो कॾहिं वेठो रोआं थो तुंहिंजो वे परदेसी मूंखां धार थी। बस वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। छा कजे छा कजे, धार थी त हू बि ख़ुशि कोन हूंदो, पर हाणे छा कजे, परदेस वञण बि लाज़िम हो। हा हा इहो बि इहा बि आहे, इहा बि आहे। चलो ॿियो सभु ख़ैर, बसि ख़ुशि ॿियो हुजो, ॿुधायां आबाद ॿियो हुजो। हा ॿुधायां हा ॿुधायो संग ॿुधायो। दिलिया या पत्थरिया जहिड़ो बि आहे मुंहिंजो दिलबर छो त महबूब मुंहिंजे ते इल्ज़ाम ॾियो हेॾो ज़ुल्म न कयो हेॾो ज़ुल्म न कयो हा यार बि मुंहिंजो भली गाओ बि मूंखे ॾे कंहिंखे दांत कोन ॾिनी आहे हिन महिल ताईं बि सबुर मूं कयो आहे अॻिते बि खटाईंदो ख़ुदा। वाह सही आहे। वाह 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 जो गानो, पुराणे इहो दौर में मूंखे वठी वियो तव्हां। हा न छो नए था दौर वारा खोड़ माण्हू महबूब मुंहिंजे खे, हा मुंहिंजे ते मुंहिंजे ते इल्ज़ाम ॾियो हेॾो ज़ुल्म न कयो हो एॾो ज़ुल्म न कयो। इहा हक़ीक़त आहे, जिथे जिथे माना राजा भाई अॼु त मुमताज़ मोलाई जेको सॉन्ग ॿुधाए बोर वेठो मूंखे बोर करे चए ते असां बि घरनि जे कमनि में थकल आहियूं। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं कोशिशि करे असांजे नंबर ब्लॉक करे छॾिजो तव्हां। मतलब सिंध टीवी नंबर ब्लॉक थी ईअं माना बोर माना इहो बोर जो छा सीन हो ज़िंदगीअ में। तव्हांजो मूड ॾिसी लॻे पियो बिस्किट पिया खायो चांहि पिया पियो लॻे थो त कल्ह खां कुझु खाधो न अथई। बिस्किट बि खायां पियो चांहि बि पियां पियो पंहिंजी बि पियां हितां जी बजट जो प्रोग्राम आहे सुठी बजट आहे प्रोग्राम जी छो न न ॾाढो थकल दादा। हा न थकल आहियां मुंहिंजी मुस्कुराहट ई ख़तम थी वई अथव लॻे थो शायदि मुस्कुराहट जो बि बिल ईंदो आहे तव्हांजो। अॼु तव्हां आया आहियो न हाणे मुस्कुराहट असांजे चेहरे ते अची वेंदी बेफ़िक्र थियो। अच्छा अगरि मुंहिंजे अचनि तो मुस्कुराहट अचे मां रेगुलर ॻाल्हि कंदसि बसि वक़्त सां गॾु थोरो पंहिंजो पाण खे चेंज करणु खपे। न इहा चेंजिंग घणनि माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे चेंजिंग मां। हाए छा कजे असांजे करे अलाह करे का तकलीफ़ बि थिए असां कोन चवंदा आहियूं असां आहियूं घर जा वधियल भाती असांजे लाइ केरु बाबा तकलीफ़ थींदी कंहिंखे। न न हिकु राजा भाई खिलाइण वारो माण्हू राजा भाई जो मूड ॾिसी माण्हुनि जा ॾुख लही वञनि हा त उहो परेशान हुजे त उनखे ॾिसी तकलीफ़ त थींदी न। अॼुकल्ह साम्हूं माण्हू खे किताड़ियूं थो कढां गिद कोन कंदा आहिनि उहा थो कयां। ईअं कोन थो थिए राजा भाई हाणे उमिरि चढ़ी वई आहे बसि सफ़िया दी छा कजे तुंहिंजी बिरयानी बि न आई हाणे कोई राजा भाई यकीन कर मां कंजूस न आहियां बिरयानी तव्हां खणी वञो मां सुबुह तयारु खणी छो वञा सिंध टीवी अंधनि मुल्तान लधो तव्हांखे सिंध टीवी ॾिठल न आहे कंहिं माना इनड्राइव कार वारे खे चवंदो न उहो पहुचाए वेंदो। तव्हां हुनखे मोकिलियो इंड्राइव वारे खे मोकिलियो छो पंहिंजी किराए ते करे मोकिलियो थावनि था खणी हथु खणो पेमेंट मां एडवांस में करे छॾींदसि बसि अदी ॾाढी कई अलाह ॾाढी कई 2-3 साल थी विया आहिनि बिरयानी जो आसिरो हिन दफ़े सोचियो आहे त पंहिंजे घर में पाण ठाहियां। भाभी खे चओ खाराए छॾींदी। हा उनजे हथनि जी त खाईंदा रहंदा आहियूं पर वटि चवंदो आहियां चेंज हुजणु खपे थोरो। सही आहे पोइ अचो न भाभी सां गॾु तव्हांखे इनवाइट कयां थी ईद मिलण अचो बसि। अदी मानो पंहिंजे सावरे कोन वठी ईंदो आहे एॾे ई किथां ईंदुसि सावरे माण्हू न वेंदो आहे न हिकु पाण ई वेंदी आहे हिकु दफ़ो वञी पूरी ज़िंदगी पंहिंजे घर में बि उन सां हुजां ॿाहिरि बि उन सां हुजां बसि अदी तूं वाह जी सॼण ई मुंहिंजी। राजा भाई हिकु दफ़ो वेंदो आहे न ससुराल हुन खां पोइ माण्हू वेंदो ई न आहे पछताईंदो आहे हिकु दफ़ो छो वियुसि। हा इहा ॻाल्हि आहे चलो बसि ख़ुशि हुजो ख़ुशि रखे अलाह पाक। महिरबानी अदी सफ़िया महिरबानी थैंक यू वेरी मच अदी असां सां गॾु गॾु हमेशह कराचीअ जे कंहिं ख़ूबसूरत इलाइक़े मां शामिलु थींदी आहे। ख़ूबसूरत गीते था सालूं प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे गानो आहे मास्टर फ़तेह जो।
भरी महफिल में जानियड़ा खिली मुँह जो सदाए तो भरी महफिल में जानियड़ा खिली मुँह जो सदाए तो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे बुझाए तो पिरी गाढ़ो वॻो पाए जॾहिं मेहंदी लॻाए तो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे बुझाए तो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे बुझाए तो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे बुझाए तो वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जे ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिल। ॻाल्हि हमेशह मोहबत जी कंदा आहियूं त राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में इहा मोहबत ईअं ख़बर ख़तमु थी वेंदी आहे, मतिलबु 2 कलाक ईअं गुज़री वेंदा आहिनि मोहबत वारा, ख़बर ई न पवंदी आहे। सो 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां हाणे डायरेक्ट कॉल कंदो, मतिलबु डायरेक्ट लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ था कयूं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सजाद जी सर। आवा ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्हम्दुलिल्लाह तो आहियूं। सभु ख़ैर, अमानत पहुती? जी हाँ सर, जी हाँ। चलो चलो, ॿियो ख़ैर लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं। तव्हां सभु ॿुधायो ख़ैर, प्यारे? कीअं भला हाल वाल ॾे, कीअं लॻियूं पियूं आहिनि पीढ़ियूं भला, मथे वियूं आहिनि हेठि आहिनि, कीअं आहिनि? सर हाणे फास्ट थी वञनि तेज़ माशाल्लाह। हा, पीढ़ी तेज़ थी वई आहे सर। पीढ़ी तेज़ थी वई आहे? जी हाँ। चलो माना जेको आहे सो मतिलबु महांगी थी वई आहे। महांगाई थी वई आहे साईं। ॿियो छा हाल वाल आहे, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बहितरीन साईं, बहितरीन। तव्हांजी दुआयूं साईं। हा, सभु सेट। प्रोग्राम ॾिसी पियो? जी हाँ सर, पर लाइट मोड कोन आहे। अरे छा कजे छा कजे छा कजे, कंहिं महिल लाइट कोन अथई, कंहिं महिल नेट कोन अथई, कंहिं महिल पैसा अकाउंट में एक्सेस वधीक अथई, काॾे वञूं असां? छा कयूं साईं? सूरत में आहे तूं माना? ज़िंदगी आहे साईं। बसि वाह। ॿियो छा हाल वाल आहे? ॿियो ख़ैर आहे? दुआयूं साईं, दुआयूं। पाण छा ॿुधाए? कहिड़ो गानो ॿुधाए? तव्हां जेको बहितरीन जेको हुजे तव्हांजी आवाज़ में। तोखे कहिड़ो वणंदो आहे मुंहिंजे आवाज़ में गानो? अहमद मुगल जो ॿुधाइजो, महिरबानी थींदी। अहमद सां पाण ठहूं ई कोन। कहिड़ो गानो ॿुधाए? हो सिक में अल्लाह सिक में सिकीअ खे न सिकाए प्यारा, दिल बर दुलारा हो अखिड़ियुनि जा तारा। ठीकु आहे? ठीकु आहे सर, महिरबानी। महिरबानी जानी, महिरबानी। सजाद भई असां सां गॾु गॾु सांगड़ मां, ऐं थैंक यू वेरी मच सजाद। ऐं सजाद मुंहिंजे लाइ 2 बकरा ज़बरदस्त क़िस्म जा सांगड़ मां खणी आयो, थैंक यू वेरी मच। ऐं सुठा बकरा हुया ऐं रिज़नेबल प्राइज़ में, सुठी प्राइज़ में मूंखे मतिलबु पहुची विया। सो अल्लाह साईं क़बूल कंदो ऐं अल्लाह साईं अव्हांजी बि सभिनी जी क़ुर्बानी क़बूल करे। थैंक यू वेरी मच। कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। टीवी जो आवाज़ खुलियो पियो आहे? ख़ुदा हाफ़िज़ सर। टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि रखिजो, न त कॉल ऑटोमेटिकली भई डिस्कनेक्ट थी वेंदी आहे पंहिंजे शो में। वठूं था कॉल। नेक्स्ट कॉलर जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा? राजा मुस्कान। अरे मुस्कान, कैसी हो? ठीक ठाक हो? बिल्कुल ठीक। तव्हां कीअं आहियो? मां ठीक आहियां, अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बस बेहतरीन, मज़े में गुज़रे पई? जी। पोइ कीअं आहे माना कुर्बानी ईद जी छा तयारियूं आहिनि, छा छा पचाइबो? मायूं त वीचारियूं माना बिरयानी। ओह गुड। मायूं त वीचारियूं इन में ई हूंदियूं आहिनि, बिरयानी कुकिंग में लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि। हाँ जी। तूं छा सुठो पचाईंदी आहीं? वेही खाओ जी। तूं छा सुठो पचाईंदी आहीं? मां अञा त कुछ एतिरो न, लेकिन शौक़ आहे कुकिंग जो, मां करे वेंदी आहियां। करे वेंदी आहियां, चलो वेरी गुड। त माण्हू करे करे सिखी वेंदो आहे। चलो गुड। तव्हांजे हथनि जी बिरयानी खाईंदासीं असां कंहिं महिल। जी जी, पारूथी थी वई आहे रखी रखी। बस छा कजे। ॿियो सभु ख़ैर आहे? बस ठीक, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॾाढा प्यारा था लॻो। थैंक यू वेरी मच। तव्हांखे मुबारक हुजनि एडवांस में ईद जूं, हज जूं, ईद जूं। खैर मुबारक तव्हांखे बि। अम्मी ठीकु आहे? तव्हांजी पूरी टीम खे। जी अम्मी बि बिल्कुलु ठीक। चो अम्मी काथे गुम आहे? अॼु पहिरियां तो ॻाल्हायो भला? जी अम्मी मानी थी खाए, कॉल मिली वई, पहिरियों मां ई ॻाल्हाए। चलो गुड। ॿियो सभु ख़ैर? कुझु शॉपिंग वॉपिंग कई आहे ईद जी? जी जी, थोड़ी घणी कई आहे, बाक़ी एॾो त न, गर्मी आहे, ॿाहिरि वञण ई नथो थिए। शॉपिंग या बापिंग? शॉपिंग।
शॉपिंग कई है चलो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में को गीत गज़ल गानो छा ॿुधायां तव्हां ॿुधायो कुझु कुछ भी ॿुधाए कुछ भी ॿुधाए छा ॿुधायां अच्छा उर्दू सॉन्ग ॿुधायां थी थोरो सो यादि आहे ठीक है ठीक है महफिल में तेरी हम ना रहे जो गम तो नहीं है हम तो नहीं है किससे हमारे नजदीकियों के गम तो नहीं है गम तो नहीं है कितनी दफा सुबह को मैंने तेरे आंगन में बैठे राजा शाम किया चन्ना मेरे आ चन्ना मेरे आ कयो आहे घणा दफ़ा चेंज ओवर कया हिन में घणा कया हिन काल में निंड पियो बस हीअं इतना ही आता है हाँ इतना ही आता है बस चलो थैंक यू वेरी मच मुस्कान थैंक यू वेरी मच अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ छा कजे किथे किथे माण्हू वरी पंहिंजी सोचनि में हूंदा आहिनि गुम त हाणे उन्हनि सोचनि खे छा थो करे सघिजे था ईअं ई आहे साईं ईअं ई आहे इन कॉल में मां ॿ दफ़ा कंटिन्यू ॾिठो आहे अस्सलाम वालेकुम हलो हाणे इहो टूं ॾिठव अञा चए थो मां पंहिंजी सोचनि में न आहियां डायरेक्टर मुंहिंजो ॿुधव सो वेल लाइव विथ राजा लाइव फोन एक्सप्रेस हले पई 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो डायरेक्ट अची वेंदा आहियो मुंहिंजे शो में अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं केरु आहे साईं फ़कीर नियाज़ अली उठो वा साईं न्याज़ साईं तव्हां सां ॻाल्हायो त सही साईं ॻाल्हायो जी आवाज़ कोन आयो डिसमिस थी वियो डिसमिस थी वियो जी जी सस्पेंड त कोन थियो न न सस्पेंड कोन थियो डिसमिस थी वियो हाणे वरी बहाल करे छॾियो तव्हां हुनखे हा साईं वॾी वॾी महिरबानी तव्हांजा कुर्ब थोरा ॿियो खेड़ा थिया तबियत सही आहे छा कंदा आहियो ओठो साहब सर बसि पंहिंजो बनीअ जो कमकार वग़ैरह बनीअ जो कमकार कहिड़े शहर खां ॻाल्हायो पिया साईं करीमाबाद श्रीमगा चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो महिरबानी वरी तव्हां ॿीहर शामिलु थिया कुर्ब अधो असां सां गॾु गॾो सवेल बि ॻाल्हि थी वरी ॿीहर अची वियो मोहबत आहे छा कजे नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा ख़ुशि आहियां सभु ख़ैर तूं ॿुधा मिठा ख़ुशि आहीं चाक चङो भलो करम अलाह जो दुआऊं अजब गुल थो ॻाल्हायां कंबर मां हा जब पे सुञाणे वरितो तुंहिंजो आवाज़ ॿियो खे लॻो पियो आहे अलाह जो करम आहे तव्हां ख़ुशि आहियो राजा मां ठीकु ठाक कंबर शेदात कोट जो छा मशहूरु आहे हिते बेकरियूं आहिनि बसि ॿ बेकरियूं मशहूरु आहिनि घणियूं ॿ बेकरियूं मशहूरु आहिनि शहर वॾो आहे हा शहर वॾो आहे अच्छा कंबर लाड़काणे खां नंढो आहे कंबर अलॻि आहे शेदात कोट अलॻि आहे हिकिड़ो शहर आहे पोइ साईं पाण शहर आहे शहदाद कोट बि शहर आहे कंबर शहर आहे ॿई गॾियल आहिनि 31 किलोमीटर जो फ़ासिलो आहे ॿई गॾियल आहिनि कंबर शेदात कोट नालो हिकु ॾिनल आहे ज़िले जो बाक़ी हो शहर धार आहे धार आहे अच्छा कंबर अलॻि आहे शेदात कोट अलॻि आहे बिल्कुलु बिल्कुलु हो तालको आहे कंबर जो तालको आहे शहदाद कोट अच्छा कंबर ज़िलो आहे कोई ज़िलो कंबर ज़िलो आहे अच्छा ज़बरदस्त 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 चलो वेरी गुड ॿियो सभु ख़ैरु आहे अल्लाह जो करम आहे तव्हां त ख़ुशि लॻा पिया मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं कीअं भला ईद जूं तयारियूं राजा भाउ घुमी वञ कॾहिं कंबर नंढड़ो शहर आहे असां सुठो आहे न कंबर हाणे अचिबो मुंहिंजो दोस्त लॻो आहे हुते जेको SSP हाणे त उन चयो आहे त ज़रूरु चकर हणिबो हा बिल्कुलु अचो बिल्कुलु घुमी वञो कंबर तव्हांजो त हाणे SP बि मेमूर थी वियो आहे हा हा तव्हांजो त SP बि मेमूर थी वियो बाबा तव्हांजो बिल्कुलु बिल्कुलु आहे हूंदो साईं हा चलो तव्हां को कलाम शलाम त ॿुधायो भला कलाम ॿुधायां थो अॼु असांखे सिराइकी में कलाम मां ख़तमु कयां त ॿुधाइजां राजा भाउ हा ॿुधाए सिराइकी में कलाम ॿुधाइजां ठीकु आहे ॿुधाए सिराइकी में ॿुधाइजां ॿुधाए ॾाढो खपाईंदो आहे टाइम न न मां छा कयां भला असां ॻाल्हाइण जो मौक़ो ई मस्तु थो मिले हल ॿुधाए त मां तोखे ॿुधायां सिराइकी शर्त रखी छके रांदि खेॾियासीं दाव असां बिन दिल जा रखियासीं तिरी पई मुंहिंजी पयो जानीअ जो छको तिरी पई मुंहिंजी पयो जानीअ जो छको ओ दिल खटे खटे दिल जानी जो खटे दिल खटे
खटे वयो जानी जो खटे। हलो जबरदस्त। तव्हां ॿुधायो हो साकू यार मनावणाए, साकू ढोल मनावणाए, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे। ठीक है, वॾी महिरबानी राजा भाउ। मेहरबानी मेहरबानी जानी, हमारे प्रोग्राम में शामिल था। थैंक यू वेरी मच। अजब गुल हुयो, खूबसूरत गीत की तरफ आऊँ, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़। गानो कंहिंजो आहे श्यामन मिराली जो। कसम अथई कसम अथई कसम अथई हिन सूंह ऐं सिंगार जे सदके, हो मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। एंजॉय टू स्टे। कसम अथई कसम अथई न सूंह ऐं सिंगार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। कसम अथई न सूंह ऐं सिंगार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। सदमो न ॾेही मूंखे तूं जुदाईअ जो, वास्तो तोखे मुंहिंजी हिन वफ़ाईअ जो। हो सदमो न ॾेही मूंखे तूं जुदाईअ जो, वास्तो तोखे मुंहिंजी हिन वफ़ाईअ जो।
लुड़कन जी हिन लार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके कसम अथई इन सुहाए सिंगार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके मूंसां परती पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके वेलकम जी अगेन खुशामदीद और सभिनी खे भली कार अचूं दिल जी गहराइयुनि सां खोड़ सारा मैसेज आहिनि दोस्तनि जा अस्सलाम वालेकुम राजा भा हज़रत अली साईं जो कॉल आहे जंहिंखे अकेलो ॾिसो सम्झी वञिजो त हक़ ते आहे छो त टोला अक्सर मुनाफ़िक़नि जा हूंदा आहिनि वेरी गुड महिरबानी अदा इमरान साईं थैंक यू वेरी मच हिकिड़ी कॉल बल्कि लाइव एतिरा जे लाइव एक्सप्रेस हले पई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा साईं सर राय बल लेगार साईं ठरी मिलो कहिड़े हाल आहिनि लेगार साहब ख़ुशि आहे चाक चङो भलो खैर साईं दुआऊं तव्हां ॿुधायो तव्हां मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं ऐं ख़ुशि हुजो ख़ुशि रखे आबाद हुजो महिरबानी ईद जूं एडवांस में मुबारक हुजनि तव्हांखे सर तव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि साईं महिरबानी तयारियूं आहिनि ईद जूं सर बिल्कुलु तयारियूं आहिनि सर बिल्कुलु चलो वेरी गुड ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो प्रोग्राम में शामिल थी विया आहियो ऐं कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में हा सर हिकिड़ो गज़ल आहे हा ॿुधायो हा सर वयल वक़्तु वापसि वरियो आहे न वरंदो वाह वाह टोटीअ खे को टाको लॻो आहे न लॻंदो वाह वाह हयाती तिरीअ ते रखी प्यार कयोसीं बेवफ़ा खां वफ़ा थियो आहे न थींदो वाह भली आज़माए ॾिसो दोस्त ऐं साथी आयो वक़्तु ॾुखियो हर को साथ छॾींदो वाह वाह दिलि जा त ठहियो पर आथत न ॾींदुई जंहिं लाइ मरियो थासीं ॾिसण बि न ईंदई वाह वाह जेको बि लिखियो आहे राह बि सच ई लिखियो आहे लेगारी सच लिखण सां त ज़मानो आहे सड़ंदो छा कजे लेगारी साहब ज़माने सां बि हलणो आहे गॾु कीअं कयूं छा कयूं सर बसि मिड़े गुज़ारणो थो चलो गुड महिरबानी अदा महिरबानी कुर्ब अदो असां सां गॾु गॾो थरी मीरवा खां थैंक यू वेरी मच मां प्रोग्राम में शामिल थिया बाक़ी कुझु कॉल्स वठी पोइ पाण मोकिलींदासीं प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञूं नेक्स्ट कॉलर तरफ़ सां अचूं जी अस्सलाम वालेकुम हेलो अदा टीवी जो आवाज़ बंदि चलो टीवी ॾिसो तव्हां आराम सां का ॻाल्हि कान्हे टीवी जो आवाज़ बंदि कंदा कयो त तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही पहुचंदो मुंहिंजो तव्हां ताईं पहुचंदो अस्सलाम वालेकुम हेलो छा थो चई टीवी ॾिस छा कजे हा साईं कुझु कोन थो करे सघिजे माण्हू सो ख़ैर अॼु जेको आहे सो अव्हां सां मोहबतूं वंडियूं पिया नेक्स्ट कॉलर तरफ़ सां अचूं जी अस्सलाम वालेकुम कॉल न आहे अस्सलाम वालेकुम हेलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पियो ॻाल्हाए नोमान दुख मकली खां ए ख़ुशि आहीं चाक चङो भलो जी जी छा कंदो आहे नोमान अरीबा जो भाउ आहियां अरीबा जो भाई जी वचे तव्हांखे फोन करे वचे सुम्ही रही अरे नंढड़ी खोड़ सारो प्यार जा अदीअ खे यको फोन तव्हांखे कई थी पे पर वो ऑपरेटर फोन कटी पे वाला ख़ैर अरीबा त अरीबा जो भाउ त ॻाल्हायो न भला जी हा चलो ॿियो ख़ैर आहे जी अदा दुआ तव्हां ॿुधायो चलो महिरबानी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां कुर्ब थैंक यू अधु असां सां गॾु मकली खां अरीबा नंढियूं कॉलर्स ईंदियूं आहिनि उनजो भाउ हुयो थैंक यू वेरी मच 021351217764 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो ऐं अव्हांजो प्यार अव्हांजी मोहबत हूंदियूं आहिनि आई बि बंदि आहे का ख़बर न आहे ज़िंदगी में करिणो छा आहे अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो साईं मां बिल्कुलु ठीकु आहियां केरु पियो ॻाल्हाए साईं मां अनवर पलो झांगारनि मां कहिड़ा हाल आहिनि भाउ ख़ुशि आहियो
अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे साईं तव्हां कीअं ख़ुशि आहियो तबियत सही आहे तव्हांजी बिल्कुलु तव्हांजे साम्हूं कीअं पियो लॻा ख़ुशि लॻा पियो तबियत सही लॻे माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु सुठा पिया लॻो तमामु ज़बरदस्त पिया लॻो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं सिहत तंदुरुस्ती ॾींदो कुर्ब साईं कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया आहियो अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिल आहिनि बिल्कुलु असांजो शो ई पंहिंजो आहे असां हक़ीक़त में जेको आहे न जेको माना हिन शो खे हरू घुसाईंदा न आहियूं साईं कुर्ब तव्हांजा कुर्ब आहिनि इहे कुर्ब आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हीअ असांजो पंहिंजो शो आहे ऐं मतिलबु त असां दिलि सां ॾिसंदा आहियूं जेॾी महिल बि असां वटि लाइट हूंदी आहे या मतिलबु शइ हूंदियूं त असीं फौरन माना तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं चलो ईद ते ज़रूरु ॾिसिजो मुंहिंजा टई शो ॾाढा ज़बरदस्त इंशाअल्लाह इंशाअल्लाह ईद ते ॾिसो ईद ते हिकिड़ो मुंहिंजो माइट बि शायदि तव्हां गॾु सलीम जान सलीम आहे हुन में मुंहिंजे ख़्याल सां हुन में हा ईद जी ट्रांसमिशन में आहे उहो आहे पर हेॾा ईद जा राति जो लाइव विथ राजा ज़रूरु ॾिसिजो 10 बजे उहो ॾिसंदासीं बिल्कुलु ॾिसंदासीं चलो 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 कुर्ब कुझु ॿुधायो शेर ॿुधायो हा ॿुधायो साईं ॿुधायो न रख इश्क में इम्तिहान में अनपढ़ हूं न रख इश्क में इम्तिहान में अनपढ़ हूं तेरी याद के सिवा मुझे कुछ नहीं आता वाह 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 कुर्ब साईं मेहरबानी अपने किरदार पर डालकर पर्दा इकबाल हर शख्स कह रहा है ज़माना ख़राब है शकील अहमद महिरबानी साईं ऐं अज़रा काके पुट खे भली काथ चऊं अधी ख़ुशि आहीं चाक चङी भली कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम हलो बाय असांजे लाड़ में लालण जॾहिं भी शाम लड़ंदी आहे अवां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे राजा भा आपको सलाम वालेकुम सलाम साईं नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बेटा छा हाल आहे ठीकु आहियो सभु ख़ैर तव्हां ठीकु आहियो चाक चङियूं भलियूं अल्लाह जो शुक्र सवेल मिलाया आहियां पर पुटु आयो उन सां कचहरी कयमि मुंहिंजे पोयां हेॾे घिटीअ में रहंदो आहे हा छा पियो चवे उहो मुंहिंजो पुटु आयो मूंसां मिलण केक खणी आयो पोइ सालगिरह साल जी त वरी पोइ ज़ाल जी सालगिरह मनाई चलो चलो ॿियो ख़ैर लॻो पियो आहे अल्लाह जो शुक्र सवेल कयां आहियां पर इन करे न कयमि वेही रहियमि बस क़िस्मत भली आख़िरी कॉल लॻी तव्हांजी अॼु वरी वञूं पोइ ईद खां पोइ मिलंदासीं लाइव हा मां इन करे मिलाई मां चयो आख़िरी दफ़ो कयां मां चयो काल वरी पोइ अलाए कॾहिं काल कंदासीं चलो 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 ख़ुशि हुजो सदा सभु ख़ैर तव्हांखे ईद जूं मुबारकूं हुजनि एडवांस में तव्हांखे बि बचा ईद जूं मुबारकूं तव्हांजे बचनि खे बि मुबारकूं सभिनीनि खे मुबारकूं ख़ैर मुबारकूं कुर्ब पूरी टीम खे मुबारकूं थैंक यू वेरी मच पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ख़ुशि हुजो दुआउनि में यादि रखिजो सभिनीनि खे महिरबानी अदी मिसिस फेरोज़ असां सां गॾु ऐं थैंक यू वेरी मच प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी अव्हां सां थींदी ईद ते मुलाक़ात छो त सुभाणे हज आहे त हज जे करे ऐं प्रोग्राम राति जो सुभाणे न कंदुमि ईद आहे वरी पोइ ईद खां पोइ बिल्कुलु लाइव तव्हां सां कचेरी थींदी खोड़ सारी ईद जी ट्रांसमिशन ॾिसण असांजो ॾाढी ज़बरदस्त ट्रांसमिशन आहे ज़बरदस्त नशरियात आहे तव्हां जॾहिं ॾिसंदो त आई होप त तव्हांखे ज़रूरु सिंध टीवी जी नशरियात वणंदी फिल्मूं हुजनि ड्रामा हुजनि ईद मुशाइरो हुजे लाइव विथ राजा हुजे सिंधी संगीत हुजे ईद जी ट्रांसमिशन हुजे ऐं किचन जा प्रोग्राम हुजनि त ॾाढो मज़ो अची वेंदो तव्हांखे आई होप त ज़रूरु तव्हांखे इहे शयूं पसंदि ईंदियूं सो लव यू ऑल पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत साथ ॾिनो त वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात पंहिंजो बचनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं क़ुर्बानी में जेको क़ुर्बानी करे थो सो मुस्तहकनि ताईं पंहिंजे उन्हनि रिश्तेदारनि ताईं जेके क़ुर्बानी नथा कनि पंहिंजे उन्हनि पाड़ेसरनि ताईं जेकी क़ुर्बानी नथा कनि पंहिंजा उहे आस पास वारा ग़रीब मुस्तहक जेके क़ुर्बानी नथा कनि उन्हनि ताईं गोश्त पहुचाइनि असां छा कंदा आहियूं त गोश्त हिक ॿिए खे ई ॾींदा आहियूं ॿिया दफ़ा हे तोॾे था मोकिलियूं ही तोॾे मुख़्तोब कई आहे पर जेको क़ुर्बानी नथो करे उन ॾे ज़रूरु गोश्त मोकिलींदा कयो सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं कोशिशि कजो त मूंखे बि दुआनि में यादि रखिजो ऐं पंहिंजे प्यार में पंहिंजे दिलि में ज़रूरु यादि रखिजो वरी थींदी अव्हां सां मुलाक़ात लव यू ऑल गुड नाइट टेक केयर अल्लाह भाई दिल जवे थी ओ पिरी तू
मुझे सामूं हुजी दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामूं हुजी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामूं हुजी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी बस हो जा खामोश मां ऐं न कुछ तू बे कुछी बस हो जा खामोश मां ऐं न कुछ तू बे कुछी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी तुझे दिल में रहा तू मुझे दिल में रही माँ तुझे दिल में रहा तू मुझे दिल में रही मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी दिल चवे थी ओ पिरी मुझे सामूं हुजी दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामूं हुजी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामूं हुजी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी मार गो तो डेढ़ सा तू रुगो मुडे दिसी लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिम TV HD।